नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ڀرياسٽي में ख़बर ॾींदा हलूं त ڀرياسٽي जे ॻोठ ॿुढो सोलंगी वासी रैंजरस एहलकार गुज़रियल ॾींहुं कराची जे औरंगी टाउन वारे इलाइक़े में थियल धमाके दौरान शहीद थी वियो, जंहिंजो मड़खे भरिसां अबाणे ॻोठ ॿुढो सोलंगी में राति देर सां आंदो वियो, जिते शहीद एहलकार रोशन सोलंगी जी जनाज़े निमाज़ ॻोठ जे ग्राउंड में अदा कई वई। जनाज़े निमाज़ में वॾे अंग में इलाइक़े जे माण्हुनि सां गॾु रैंजर्स जे ऑफिसर कर्नल मुबशिर, इंस्पेक्टर अली शेर समेत नवाबशाह नुशरत फिरोज जे एहलकारनि ऐं ڀرياسٽي पुलिस जे DSP अब्दुल सत्तार अञाणी शिरकत कई है। जंहिं बाद शहीद जे मड़खे फौजी एज़ाज़ जे बाद ॿुढो सोलंगी जे कब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो है। यादि रहे त शहीद रोशन सोलंगी खे 4 पुट ऐं 1 न्याणी जो औलाद है, जॾहिं त साल 1998 में एहलकार भर्ती थियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।